अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध अजरक न्यूज़ ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। तव्हां सां बॉर्डर मां ख़बर शेयर कंदा हलूं। बॉर्डर भरिसां ट्रक जो चिंची खे टक्कर लॻण जे नतीजे में हिकु औरत मुस्मात परी ज़ाल मोहम्मद यूसुफ सोलंकी चिंची तां किरी ट्रक जे एक्सिल में फासी फ़ौत थी वई, जॾहिं त ॿ औरतूं मुस्मात रिमशा ऐं दीदार ख़ातून शदीद ज़ख़्मी थी पियूं, जिन खे एमरजेंसी हालत में लाड़काना अस्पताल रिफर कयो वियो। वधीक असां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे मोहम्मद अमीन सियाल। जी मोहम्मद अमीन सियाल, छा तफ़सील आहिनि? जी, बॉर्डर भरिसां ट्रक जो चिंची के टक्कर लगण जे नतीजे में हिकु औरत मुस्मात परी ज़ाल मोहम्मद यूसुफ सोलंकी चिंची तां किरी ट्रक जे एक्सीडेंट में फासी फ़ौत थी वई, जॾहिं त ॿ औरतूं मुस्मात रिमशा ऐं दीदार ख़ातून शदीद ज़ख़्मी थी पियूं, जिन खे एमरजेंसी हालत में लाड़काने रिफर कयो वियो। होॾां तक़रीबन 11 बजे पेश आयल वाक़े में परी ख़ातून ट्रक जी एक्सीडेंट में शाम जो 7 वॻे ताईं फाथल रही, जंहिंजो लाश ट्रक हेठां न कढियो वियो। उन मौक़े ते परवेज़ अली सोलंकी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त फ़ौत थी वियल मुस्मात परी मुंहिंजी मामी हुई। रिमशा उम्मीद सां हुई, जंहिंखे डॉक्टराणी ॾांहुं राधण वठी विया हुआसीं। वापसी में इहो हादसो पेश आयो, जॾहिं त चिंची ड्राइवर ऐं ट्रक ड्राइवर बिरोही बिरादरी जा ॿुधाए वञनि था, जेके मौक़े ते फ़रार थी विया। वधीक हुन अफ़सोस कंदे चयो त 8 कलाक गुज़री वञण जे बावजूद बि लाश खे ट्रक हेठां न कढियो वियो आहे। पुलिस इंतज़ामिया लाश कढण बजाए ट्रक में मौजूदु सीमेंट खे बचाइण में मसरूफ़ आहिनि। उन मौक़े ते DSP डोकरी, SHO विहड़ ऐं बॉर्डर पुलिस पहुची किरन जी मदद ट्रक खे ऊंधो करे मरहूमा जे लाश खे ॿाहिरि कढियो, जंहिंखे पोस्टमार्टम लाइ डोकरी नियो वियो। जॾहिं त ज़ख़्मियुनि में दीदार ख़ातून जी चेल भॼी पई ऐं मग़ज़ में बि काफ़ी धक लॻा ऐं रिमशा जी बि हालत नाज़ुक ॿुधाई पई वञे। होॾां आख़िरी इतलाउनि ताईं वाक़े जो केस दाख़िल न थी सघियो। रिपोर्ट मोहम्मद अमीन सियाल, सिंध अजरक न्यूज़, बॉर्डर। वधीक ख़बरूं ॾिसण लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.sindhajraknews.com।